ब्रह्मण जन्म जी दिव्यता ऐं अलौकिकता। 16/4/77 जा महावाक्य आहिनि। बाप दादा चवनि था कि ॿुधणो ऐं समाइणु, ॿुधणो ऐं समाइणु। ॿुधणु सहज लॻंदो आहे न, रुचि थींदी आहे, ॿुधंदा ई रहूं, इहा इच्छा सदैव रहंदी आहे न। ईअं ई समाइण बि एतिरो सहज हुजिणो खपे। भई ॿुधणु पढ़णु ॾाढो सुठो लॻंदो आहे, लेकिन ओतिरो ई असांखे समाइण बि सहज हुजे। सदा इच्छा रहंदी आहे कि समाए करे बाप समान ठही वञूं। समाइण जो स्वरूप आहे बाप समान ठहिणु, मतिलबु हर ॻाल्हि खे सम्झी करे असां ओड़ा ठही वञूं, असांजा सुभाउ संस्कार ओड़ा ठही वञनि। अहिड़ी इच्छा त सभिनि जी रहंदी आहे न। सभिनि जी इच्छा रहंदी आहे कि असां समाए करे उहो स्वरूप ठही वञूं। त हाणे ताईं फर्स्ट स्टेज ते आहियो, सेकेंड स्टेज ते आहियो या लास्ट स्टेज ते आहियो। लास्ट स्टेज आहे ॿुधणु ऐं ठहिणु। ॿुधूं था, ठही ई वेंदासीं, ठहिणो ई आहे। कल्प पहिरियों बि ठहिया हुयासीं, हाणे बि अवश्य ठहींदासीं। ये बोल लास्ट स्टेज में समाप्त थी वेंदा कि ठही वेंदासीं, ॿुधूं था, ठहिणो आहे असांखे, ठहिणो आहे, अवश्य ई ठहींदासीं। जॾहिं असांजी लास्ट स्टेज ईंदी न त इहे बोल समाप्त थी वेंदासीं। हिकु हिकु बोल जीअं जीअं ॿुधंदा वञो उअं उअं ठहींदा वञो। मम्मा में इहा विशेषता हुई, हिकु हिकु बोल बाबा जो धारण करे करे उअं ठहींदा वेंदा हुया। लास्ट स्टेज वारनि जो बाबा चवनि था, लास्ट स्टेज वारनि जो लक्ष्य बोल स्वरूप द्वारा स्पष्ट ॾेखारे में ॾींदा। सभु म्यूट बटन दबाए छॾो। बाबा चवनि था जॾहिं असांजी लास्ट स्टेज ईंदी न, मतिलबु असां आत्मायूं पंहिंजे संपन्न स्टेज में अची वेंदासीं, त असांजो जो लक्ष्य हूंदो, जो बोल हूंदो, ओड़ो ई स्वरूप बि हूंदो। जीअं पहिरियों पाठ आत्मा जो ॿुधायईं न, ॿुधंदे ऐं ॿुधाईंदा आहियो। लास्ट स्टेज वारी आत्मा सिर्फ़ु शब्द ॿुधंदी, शब्द ॿुधंदी, ॿुधाईंदी न। उहा पंहिंजे स्वरूप द्वारा शिक्षा ॾींदी। जंहिंजी लास्ट स्टेज वारी आत्मा हूंदी न, उहा पंहिंजे स्वरूप में स्थित हूंदी। इनखे चइबो आहे बाप समान। बाबा साकार बाबा जॾहिं शिव बाबा ईंदा हुया त बाबा ज्ञान जो एॾो विस्तार न ॿुधाईंदा हुया। बाबा त सभु असांखे ज्ञान ॿुधाए अथई, लेकिन बाबा उन स्थिति में ॿुधाईंदा आहिनि कि असां हिकु शब्द जो असांखे ॾाढो ई विस्तार सम्झ में अची वेंदो। बाबा जे हिकु हिकु ज्ञान जे साकार मुरली जे हिकु हिकु शब्द जो विस्तार बाबा पंहिंजी स्थिति द्वारा ॾींदा हुया। इनखे चइबो आहे बाप समान। स्वयं जो व बाप जो स्वरूप व गुण व कर्तव्य सिर्फ़ु ॿुधाईंदा न। जेकी लास्ट स्टेज वारी आत्मा हूंदी न, वो स्वयं जो बाप जो स्वरूप व गुण कर्तव्य सिर्फ़ु ॿुधाईंदी न, लेकिन हर गुण हर कर्तव्य पंहिंजे स्वरूप द्वारा अनुभव कराईंदी। जीअं बाप अनुभवी मूर्त आहे न, सिर्फ़ु ॿुधाइण वारा न आहिनि बाबा। बाबा असांखे अनुभव कराईंदा आहिनि। त ईअं फॉलो फादर करो, बाबा चवनि था। सिर्फ़ु ॿुधायो न, अनुभव बि करायो। हुन खां पहिरियों असांखे अनुभव हूंदो। हिकु त थींदो आहे असां अनुभव करे क्लास वठूं, हिकु थींदो आहे क्लास कराईंदे कराईंदे बि असां अनुभवी मूर्त ठही सघंदा आहियूं अगरि असां बाबा जी यादि में कराईंदासीं त। जीअं बाप अनुभवी मूर्त आहे, सिर्फ़ु ॿुधाइण वारा न आहिनि। ईअं फॉलो फादर करो। जीअं साकार में बाप खे ॾिठो, ॿुधाइण सां गॾु कर्म में स्वरूप में करे करे ॾेखाई।
ॿुधण ॿुधाइण ऐं स्वरूप ठही करे ॾेखारियईं साकार बाप दादा। टई ही साथ साथ साकार बाबा ॿुधंदा बि हुया, ॿुधाईंदा बि हुया, स्वरूप बि ठही करे ॾेखारियईं। ईअं ई ॿुधण ॿुधाइण ऐं ॾेखाइण साथ साथ हुजिणो खपे। हाणे ताईं जेतिरो ॿुधो ओतिरो ई समायो आहे न। हाणे ताईं जेतिरो ई ॿुधियो अथव ओतिरो ई समायो अथव। विश्व जे अॻियां करे करे ॾेखारियो आहे। महान अंतर आहे, थोरो सो अंतर रहियल आहे। रिज़ल्ट छा आहे चेक करो। असां जेको बि बाप दादा द्वारा ॿुधियो आहे अञा ताईं, जेकी बि मुरली ॿुधियूं आहिनि, ज्ञान ॿुधो आहे, उहो स्वरूप में आयो आहे। ॿुधण ऐं ॿुधाइण त कॉमन आहे। ब्राह्मणनि जी अलौकिकता केसि ताईं ॾेखारण में ईंदी आहे। भला असांजी संकल्प बोल कर्मनि में परिवर्तन आयो आहे। बाबा चवनि था ब्राह्मणनि जी अलौकिकता केसि ताईं ॾेखारण में ईंदी आहे। जीअं बाप जा महावाक्य आहिनि न, जीअं बाप जा महावाक्य आहिनि कि मुंहिंजो जन्म ऐं कर्म प्रकृति मनुष्य सदृश न आहे। शिव बाबा छा चईंदा आहिनि कि मुंहिंजो जन्म ऐं कर्म मनुष्य वांगुरु न आहे, लेकिन दिव्य ऐं अलौकिक आहे। बाप दादा सां गॾु करे असां ब्राह्मणनि जो जन्म बि साधारण न आहे। तॾहिं बाबा चईं न रोज़ सुबुह जो जॾहिं उथंदा आहियो त सोचो मां आत्मा बाबा सां गॾु हिन सृष्टि ते हिन शरीर में अवतरित थी आहे। छो जे तॾहिं त असां मरजी विया कहलाईंदासीं न। पुराणे जन्म खां त असां मरी विया आहियूं। हाणे असांखे इहो जन्म छो, असां हिन शरीर में छो वेठा आहियूं। असांजो इहो मरजी विया जन्म अर्थात पिछले जन्म खां असां मरी विया आहियूं। हाणे इहे जन्म असांजो बाबा असांजो माउ पीउ आहे। बाबा सां सर्व संबंध ऐं असां हिन शरीर में वेही करे पंहिंजो पाठ था वॼायूं। तॾहिं असांखे ईअं अनुभव थींदो कि असांजो जन्म बि दिव्य ऐं अलौकिक आहे। असांजो हर संकल्प ॾिसो, सुबुह खां अगरि असां बाबा जी श्रीमत के पालन करे हलूं अमृत वेले खां, त ॾिसो अमृत वेले खां अगरि असां बाबा जे नियम, जीअं मधुबन जी दिनचर्या हूंदी आहे, मधुबन में जीअं दिनचर्या हूंदी आहे न, अमृत वेलो करो, पोइ पंहिंजो जेको बि सनानु पाणी आदि करे करे, कई माण्हू अमृत वेले खां पहिरियों बि कंदा आहिनि, पोइ बि कंदा आहिनि, पोइ मुरली क्लास आदि, पोइ नाश्तो करे, पोइ जेके जो सेवा हूंदी आहे उहो कंदा आहिनि, पोइ ॾींहं जो, पोइ विच विच में समय मिले त ज्ञान योग करो। त उहो ई असांजी जीवन बि हुजणी खपे। पोइ शाम जो बि थोरो बहुत कर्म करे, पोइ हुन मां शाम योग करे, पोइ रोटी खाई 10 बजे ताईं सुम्ही पओ पंहिंजो चार्ट लिखी करे। राति जो सुम्हण खां पहिरियों थी सघे त कोई न कोई क्लास पढ़ो, मुरली रिवाइज़ करो, चार्ट लिखो ऐं सुम्ही पओ। ऐं जेकी बि सॼो ॾींहं जो जेको बि असांजो संकल्प बोल कर्म आहे, उहो बाबा जी श्रीमत अनुसार हुजणो खपे। ऐं विच विच में समय, जॾहिं कर्म क्षेत्र में अगरि ज़्यादा बुद्धि जो कमु न आहे त अॼुकल्ह त केॾी सारी क्लासिस हूंदियूं आहिनि, उहो ॿुधंदा रहो। इन सां छा आहे, असां बाबा जे संग में रहंदासीं। जीअं माण्हू अगरि तव्हां किथे बि घर में बि माण्हू कमु कंदो आहे त कुझु बि हलाए छॾो, ॿाहिरि धंधो बि अगरि कुझु हलाए सघंदा आहियो त हलाए छॾो, बाबा जे गीत हलाए छॾो, क्लासिस हलाए छॾो, कोई न कोई तव्हांजो बि कल्याण, उन्हनि जो बि कल्याण, वातावरण बि ठहींदो। इहे असांखे पंहिंजो जीवन में परिवर्तन करिणो, तॾहिं असांजे जीवन में दिव्यता ऐं अलौकिकता ईंदी। त राति जो जीअं माण्हू राति जो 11-12 बजे ताईं ईअं कंदा आहिनि, उअं कंदा आहिनि। ॾिसो अगरि तव्हां शुरू कंदव त धीरे धीरे घर में ॿिया माण्हू बि शुरू कंदा।
ठीकु आहे, अगरि असां ठीकु आहे ज़्यादा से ज़्यादा फ्री थी करे 11 बजे त कई माण्हू सुम्ही पईंदा आहिनि, त ईअं इन रीति असां पंहिंजे जीवन खे परिवर्तन करे सघंदा आहियूं। त बाबा चवनि था कि जीअं शिव बाबा चईंदा आहिनि न कि मुंहिंजो जन्म अलौकिक आहे, दिव्य आहे, ईअं असां बि सोचूं। हाणे समय केतिरो पियो आहे न, हाणे त कम से कम अगरि असां जेको बि बाबा जी श्रीमत आहे नथा पालन करे सघूं, कोशिशि करे करो, पोइ त बाबा वरी संगम युग 5 साल पोइ ईंदा। ऐं हाणे जेतिरो असां कंदासीं असांजी कमाई थी थिए। जीअं माण्हू दुनिया में पढ़ाई लिखाई ऐं धंधे ते सोचंदा आहिनि न, सुठो पढ़ंदासीं त सुठो कमाईंदासीं, धंधे जे लाइ माण्हू सोचंदा आहिनि सुठो कमाईंदासीं। ईअं बाबा जी बि श्रीमत खे जेतिरो तव्हां पालन कंदव, स्वयं खे परिवर्तन कंदव, स्वयं में दिव्यता अलौकिकता लाईंदव, इहे बि कमाई थी थिए न। इन अनुसार असांखे धन संपत्ति मिलंदो सतयुग में। बाप दादा सां गॾु गॾु असां ब्राह्मणनि जो जन्म बि साधारण न आहे, दिव्य ऐं अलौकिक। जीअं जहिड़ो जन्म जहिड़ो दिव्य नाम, ओड़ो ई दिव्य अलौकिक कम बि हुजे। जीअं असांजो हाणे कहिड़ो कमु आहे, सभिनि खे सुख शांति ख़ुशी ॾियणी आहे। असांजे हर संकल्प बोल द्वारा माण्हुनि खे अनुभव थिए। जीअं हर हिकु लौकिक कुल जी मर्यादाउनि जी लकीर हूंदी आहे न, ईअं ब्राह्मण कुल जी बि मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रहंदा आहियो। ब्राह्मण कुल जी जेकी मर्यादाऊं आहिनि, हाणे कुझु बि कंहिंजे लाइ सोचण खां पहिरियों उल्टो सुल्टो, कंहिंजे लाइ कुझु चइण खां पहिरियों, कुझु कमु करण खां पहिरियों सोचंदा आहियो कि मां त बाबा जो ॿारु आहियां, हाणे त मूंखे हिननि जे लाइ ईअं न सोचणो खपे, हाणे त मूंखे ईअं न ॻाल्हाइणो खपे, हाणे त मूंखे ईअं कर्म न करणो खपे। त असांखे पंहिंजो हर संकल्प बोल कर्म मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रही करे करणो। मर्यादाउनि जी लकीर संकल्प में बि के आकर्षण वश उल्लंघन त नथा करो। संकल्प में बि असांखे ईअं न करिणो आहे कुझु जंहिंजे कारण माण्हू चवनि अरे इहे त ज्ञान में आहिनि, इहे ईअं था करनि। छो जी तव्हां कंहिंखे बि चईंदा न, हा असां ब्रह्मा कुमार कुमारियुनि जो ज्ञान, माण्हू भले ई ज्ञान न ॿुधनि दुनिया वारा, लेकिन दुनिया वारनि खे पतो आहे हिननि जे ज्ञान में ईअं मर्यादाऊं आहिनि। ऐं अगरि असां चईंदासीं हा असां ॿुधंदा आहियूं, त उहो तव्हांखे हुन ई दृष्टि सां ॾिसंदा आहिनि, अच्छा इहे ब्रह्मा कुमारियुनि जो ज्ञान ॿुधंदा आहिनि त ज़रूरु लसन प्याज न खाईंदा हूंदा, पवित्र रहंदा हूंदा, बुरो न सोचंदा हूंदा, बुरो न ॻाल्हाईंदा हूंदा, लड़ाई झगड़ो न कंदा हूंदा, विकार बुराइनि सां परहेज़ रखंदा हूंदा। छो जी दुनिया वारे माण्हुनि खे भले ई पतो, ज्ञान न ॿुधनि भले ई, लेकिन उहा हिन संस्था में अचण वारे जेका रूल्स एंड रेगुलेशन आहिनि, जीअं ॿारनि खे धारणा कराईंदा आहिनि, उन्हनि जी सभिनि खे नॉलेज हूंदी आहे। त बाबा चवनि था मर्यादाउनि जी लकीर संकल्प में बि के आकर्षण वश असांखे उल्लंघन न करिणो आहे, अर्थात लकीर सां ॿाहिरि न वञिणो आहे। शूद्रपन जे स्वभाव संस्कार जी स्मृति अचणु, शूद्रपन जे संस्कार स्वभाव जी स्मृति, बाबा चवनि था सिर्फ़ु स्मृति, हुन संस्कार स्वभाव वश कर्म करणु उहो त ॾाढो ई वॾो पाप थी वियो पोइ। लेकिन बाबा चवनि था शूद्रपन जे स्वभाव संस्कार जी स्मृति बि असांखे न अचणी खपे, इहे बि अछूत ठहिणु थी वियो। असांजो मन मंदिर एॾो शुद्ध हुजे, बाबा जे सवाइ ॿियो कोई संकल्प ई न, बाबा जी श्रीमत अनुसार अगरि अची वियो, स्मृति अची वई कि हा इहे अहिड़ो आहे, ईअं आहे, हूअं आहे, अच्छा इहे संस्कार, हा इहे, त इहे बि अछूत ठहिणु थी वियो। मतिलबु बुद्धि सां टच करे छॾियो न, त बुद्धि सां टच करे छॾियो त उहो
हाणे त असांखे बाबा त असांखे इहे ई त कराइणा आहिनि। हाणे पंहिंजी आत्मा खे बि शुद्ध करिणो आहे। ॿिए त बाबा असांखे माण्हू त ईअं सोचंदा आहिनि अरे असांजो हथु न लॻी वञे हिन गंदी जॻह ते ईअं हूअं कंदा आहिनि न। लेकिन हाणे असांखे कहिड़े हथ खे साफ़ रखिणो आहे? बुद्धि रूपी हथ। बुद्धि खे हथ बि चइबो आहे, बर्तन बि चइबो आहे, अख बि चइबी आहे। चईंदा न बुद्धि रूपी हथ बाबा जी हथ में हुजे। बाबा जे हथ में हथ मतिलबु बुद्धि में बाबा जी सम्झ हुजे। अगरि असांजी बुद्धि में जरा बि शूद्रपन जे संस्कार स्वभाव जी स्मृति अची वई कि मूंखे मन त थिए थो मां हिनखे मारां, त बि इहा अछूत ठहिणु थियो। अर्थात ब्राह्मण परिवार सां पंहिंजे पाण ई पंहिंजे खे किनारो करणु थी वियो। हुन समय असां शूद्र कुल में अची वेंदा आहियूं। त असां हाणे बि असां फ़रिश्तो कीअं ठहूं था? कोई असांखे लाइट जो शरीर ऐं 2 पंख थोरी था, नज़र थोरी था अचनि। असां बुद्धि द्वारा ई त ठहूं था न। त जंहिं समय असां बुद्धि में शूद्रपन जी स्मृति बि ईंदी स्वभाव संस्कार जी, त जीअं असां शूद्र कुल में हली वियासीं। त इहे चेक करो कि सॼे ॾींहं में बाप जो सहारो केतिरो समय रहंदो आहे ऐं पंहिंजे पाण खे किनारो केतिरो समय कंदा आहियो। बार बार किनारो करण वारा बाप जे सहारे जो अनुभव न करे सघंदा आहिनि। बार बार अगरि बाबा सां किनारो कंदा रहंदासीं, बाप सां गॾु अनुभव न करे सघंदव। बाप द्वारा प्राप्त हुए सर्व खजाननि जो अनुभव चाहींदे हुए बि न करे पाईंदव। सागर सां किनारो करे सिर्फ़ु ॾिसंदा ई रहंदव, पाए न सघंदव। जे बाबा चई न हा बसि ॿुधंदा ई रहंदासीं, कंदा ई रहंदासीं, लेकिन हुनखे धारण न करे पाईंदासीं। सागर जे किनारे ते रहंदे सिर्फ़ु ॾिसंदा ई रहंदव। पाइणो आहे ये इच्छा रही वेंदी। पाइणो आहे ये इच्छा हूंदी, लेकिन पाए वतो हीअं अनुभव न करे पाईंदासीं। जिज्ञासा रहंदी, अधिकारी न ठही पाईंदासीं। कॾहिं न ठही पाईंदासीं? जॾहिं शूद्रपन जे स्वभाव संस्कार जी अगरि स्मृति बि रही त। बाबा चवनि था त सॼे ॾींहं में जिज्ञासु जी स्टेज केतिरी समय रहंदी आहे ऐं अधिकारी जी स्टेज केतिरी समय रहंदी आहे। भई बाबा त चवनि था हीअं ठहो, असांखे इच्छा बि आहे, लेकिन तव्हां ईअं सोचे करे धारण करो था अरे इहे धारण करणु त मुंहिंजो जन्म सिद्ध अधिकार आहे, मूंखे त ईअं ठहिणो ई आहे। तव्हां माण्हुनि वटि बि जॾहिं कोई नयो ईंदो आहे त हुनखे पहिरियों जिज्ञासु ठाहींदा आहियो न। मतिलबु उन्हनि खे असां अहिड़ी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, बाबा असांखे ईअं चईंदो आहे, ईअं चईंदो आहे, त उन्हनि खे बि अंदरि इच्छा थींदी आहे हा इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, असांखे बि ईअं ठहिणो आहे। त ईअं पहिरियों जिज्ञासु ठाहींदा आहियूं कि जंहिंखे जिज्ञासा हुजे कि इहे सुठी ॻाल्हियूं ॿुधण जी। पोइ जॾहिं उहा बाबा जो ठही वेंदो आहे त पोइ बाबा जो ठही वियो त बाबा जो खज़ानो आहे। त हाणे त मुंहिंजो अधिकार आहे हिनखे धारण करण जो। पोइ हुन खां पोइ जॾहिं उहो जिज्ञासु ठही करे ॿुधंदे ॿुधंदे बाबा खे बाबा चईंदो आहे ऐं हुन अधिकार सां सोचंदो आहे कि हा मुंहिंजो पीउ आहे त इहे सभु धारण करण त मुंहिंजो अधिकार आहे, इहे सभु गुण शक्तियूं धारण करण जी त मूंखे अधिकार आहे। इहे त मुंहिंजो पोइ चईंदो कि हा मुंहिंजो पीउ ईअं थो चए त मां छो न करां, इहे त मुंहिंजो अधिकार आहे, ईअं करण जो पवित्र रहण जो त मुंहिंजो अधिकार आहे। सदा सुख शांति ख़ुशी जे झूले में झूलण त मुंहिंजो अधिकार आहे। त जिज्ञासु अर्थात जिज्ञासा रहे कि पाइणो आहे ऐं धारण करे वतई, पाए वतई त उहा अधिकारी आत्मा थींदी आहे। त चेक करो
कि असां जिज्ञासु आहियूं या अधिकारी ठहिया आहियूं। बाबा चवनि था कि चेक करो जिज्ञासु आहियो या अधिकारी जी स्टेज ते आहियो। त सॼे ॾींहं में जिज्ञासु जी स्टेज केतिरो समय रहंदी आहे ऐं अधिकारी जी स्टेज केतिरो समय रहंदी आहे। तव्हां माण्हुनि वटि बि जॾहिं कोई नयो ईंदो आहे त हुनखे पहिरियों जिज्ञासु चइबो आहे न। जिज्ञासु अर्थात जिज्ञासा रहे कि मूंखे पाइणो आहे। असां माण्हू बि जिज्ञासु खे किनारे रखंदा आहियूं कि अञा ताईं वठे थो ज्ञान। संगठन में बि रेगुलर क्लास में अचणु न ॾींदा आहियूं। जॾहिं उहो कोर्स करे सम्झे ज्ञान खे ऐं अॻियां वधणु चाहे तॾहिं उनखे क्लास में रेगुलर अचणु ॾींदा आहियूं। जॾहिं उहो चईंदो आहे कि हाणे अनुभव थियो, निश्चय थियो, मञी वरितो, ॼाणे वरितो, तॾहिं संगठन में अचण जी परमिशन ॾींदा आहियूं। त पंहिंजे पाण खां पुछो कि जॾहिं जिज्ञासु जी स्टेज रहंदी आहे त बाप जो सहारो व कुल जो सहारो अर्थात संगठन जो सहारो स्वतः ही समीप जे बजाए जॾहिं त पंहिंजे पाण खां पुछो कि जॾहिं जिज्ञासु जी स्टेज रहंदी आहे त बाप जो सहारो, कुल जो सहारो अर्थात संगठन जो सहारो स्वतः ही समीप जे बजाए पंहिंजे खे दूर दूर वारो अनुभव न कंदा आहियो। जॾहिं असां जेसिताईं असां ज्ञान खे सम्झूं न आहे, धारण करण जी उहा अंदरि इच्छा न थींदी आहे, हीअं अनुभव न थींदो आहे कि पाए वरितो। जेसिताईं उहा स्टेज न ईंदी आहे तेसिताईं असांखे परे परे लॻंदो आहे न। सहारे जे बजाए स्वतः ही बुद्धि द्वारा किनारो थी वेंदो आहे। त जेसिताईं असां ख़ुदि खे सिर्फ़ु जिज्ञासु था सम्झूं कि अञा मां ज्ञान खे सम्झां थी, अञा कुझु करण जी बाबा सां प्रतिज्ञा न कई आहे, तेसिताईं असांखे किनारो किनारो लॻंदो आहे। ॿार जे बजाए मांगण वारा भगत न ठही वेंदा आहियूं। शक्ति ॾियो, मदद ॾियो, माया खे भॼायो, युक्ति ॾियो, माया सां छुड़ायो, इहे ब्रह्मणपन जा संस्कार न आहिनि। शक्ति ॾियो, मदद करो, माया खे भॼायो, युक्ति ॾियो, माया सां छुड़ायो, इहे ब्रह्मणपन जा संस्कार न आहिनि। ब्रह्मण कॾहिं पुकारंदो न आहे। ब्रह्मण खे स्वयं ई बाप भिन्न भिन्न श्रेष्ठ टाइटल ॾेई करे बाबा असांखे पुकारंदा आहिनि। हिकु बार ब्रह्मण थी वियो, बाबा जी अधिकारी ॿार थी वियो त हुनखे बाबा जी स्वतः ई मदद मिलंदी आहे। उन ॾींहुं बाबा चई न, हिकु बार तव्हां बाबा जी कार्य में सहयोगी ठहो, बाबा 1000 बार ठहींदो आहे। ॼाणंदा आहियो न असांजा केतिरा टाइटल आहिनि। ब्रह्मण अर्थात पुकारण बंदि, ब्रह्मण अर्थात सदा सिरताज, कॾहिं बि प्रकृति जी माया जी मोहताज न थिए, इनखे ब्रह्मण चइबो आहे। त अहिड़ा सिरताज ठहिया आहियो। माया अची वई अर्थात मोहताज ठहिण, पुराणे संस्कारनि जे वश थी वेंदा आहियो, स्वभाव जे वश थी वेंदा आहियो, त इहो थियो मोहताज थियणु। ब्रह्मण अर्थात सदा सिरताज, कॾहिं बि प्रकृति जे माया जे मोहताज न थिए। माया अची वई अर्थात मोहताज थियणु, पुराणे संस्कारनि जे वश, पुराणे स्वभाव जे वश थी वेंदा आहियो त मोहताज थी वेंदा आहियो न। बाबा त चवनि था ईअं न करो, लेकिन असां पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार जे वश थी वेंदा आहियूं त मोहताज थी वेंदा आहियूं। अहिड़ो मोहताज बाप जे सिरताज न ठही सघंदो आहे। विश्व जे राज्य जी ताजदारी न ठही सघंदो आहे। बाप जे सिरताज थियण वारो स्वप्न में बि मोहताज
मोहताज न थींदो। जेको बाबा जी सिरताज हूंदो न उहो सपने में बि मोहताज न थींदो। सम्झो, रियलाइज़ करो। हाणे सेल्फ रियलाइज़ेशन जो कोर्स हले थो। चेक करो, रियलाइज़ करो, मां मोहताज आहियां या सिरताज आहियां। सदा पंहिंजी ब्रह्मण कुल जी मर्यादाउनि जे लकीर जे अंदरि रहण वारा मर्यादा पुरुषोत्तम, ॿुधणु ॿुधाइणु समाइण वारा। बाबा चवनि था अहिड़ा मुंहिंजा मर्यादा पुरुषोत्तम, ॿुधणु ॿुधाइणु समान थियण वारा हाणे हाणे स्वरूप में ॾेखारण वारा। हाणे हाणे बाबा जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हाणे हाणे स्वरूप में लाहियो। सदा सिरताज, सदा बाप जी सर्व प्राप्तियुनि जे सहारे में रहण वारा श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग, नमस्ते। दीदी जी सां बाबा पुकारनि था। अचण ऐं वञणु चइबो आहे न, वञणु ऐं अचणु तॾहिं चईंदासीं जॾहिं साथ छुटी वेंदो आहे। काथे बि वेंदा आहियो, वञण अर्थात कुझु छॾे करे अचणु। लेकिन हिते वञणु ऐं अचणु शब्द चई सघंदा आहियूं? बाबा प्रश्न था पुछनि। काथे बि असां वेंदा आहियूं त वञणु मतिलबु कुझु छॾे करे वञणु, है न? त बाबा चवनि था हिते आयो त बि साथ आहे। लेकिन असां अगरि काॾे वेंदा आहियूं त बाबा खे ईअं न चई सघंदा आहियूं न असां की बाबा असां वञूं था। न, हिते त बाबा सदा ई साथ आहिनि। काॾे बि वञो सदा साथ आहिनि। त सदा साथ रहंदा आहिनि, स्थापना में बि, स्थिति में बि। त हुन जे लाइ वञणु न चईंदासीं। हिते त असां भले शिव बाबा चईंदा हाणे हलो पोइ वञो, मथे जॾहिं हूंदासीं। लेकिन सतयुग में त बाक़ी सभु त साथ रहंदासीं न। जो सदा साथ रहंदो आहे न, स्थान में बि ऐं स्थिति में बि, त हुन जे लाइ वञणु न चईंदासीं। जीअं मधुबन में बि हिकु कमरे खां ॿिए कमरे में वञो त ईअं न चईंदासीं कि असां वञूं था, छुटी वठूं। न, मधुबन में ई आयो न, पोइ छुटी किथां वठंदासीं? त नेचुरल वञणु ऐं अचणु हलंदो ई रहंदो, छोजी साथ साथ आयो न। ईअं बि हिकु कमरे खां ॿिए कमरे में चकर लॻाईंदा आयो मधुबन निवासी। अगरि मधुबन खां सेंटर वञो था, पंहिंजे गृहस्थी वञो था, घर गृहस्थी बि अगरि तव्हां बाबा जी सम्झी करे हलो था त जीअं त मधुबन हिकु कमरो, तव्हांजो घर हिकु कमरो थी वियो। त आयो मधुबन निवासी, हिन करे विदाई शब्द बि न चईंदासीं। सदा सेवा जी वधाई ॾींदासीं। बाबा चईंदा आहिनि सदा साथ रहंदा आहियो न, सदा साथ हलंदा आहियो न, अंग संग आहियो न। सदा साथ रहंदा आहियो, सदा साथ हलंदा आहियो, अंग संग आहियो न। ईअं ई अनुभव थींदो आहे न। महारथी अर्थात सदा बाप समान। महारथी अर्थात सदा बाप समान। महारथी जे हर कदम में पद्मन जी कमाई त कॉमन ॻाल्हि आहे। महारथियुनि जे हर कदम में कदमनि जी कमाई त कॉमन ॻाल्हि आहे, बाबा चवनि था। लेकिन हर कदम में अनेक आत्माउनि खे पदमपति ठाहिण जो वरदान भरल आहे। असांजे हर कदम में पद्मन जी कमाई असांजी बि आहे, त अनेक आत्माउनि खे बि पद्मा पदम वरदान, पद्मापति ठाहिण जो वरदान भरल आहे। महारथी चईंदा असां वञूं था न, लेकिन साथ वञूं था। महारथी ईअं न चई सघंदा आहिनि असां वञूं था, लेकिन साथ वञूं था। महारथियुनि जी सर्विस नैननि द्वारा बाप सां प्राप्त हुए वरदान अनेकनि खे प्राप्त कराइण।
महारथियुनि जी सर्विस छा हूंदी आहे? नैननि द्वारा अनेक वरदान अनेकनि खे प्राप्त कराइण, अर्थात पंहिंजे द्वारा बाप खे प्रत्यक्ष करणु। त कुछ भी सर्विस न करे सघंदा अगरि असां कंहिंखे आत्मिक दृष्टि में ॾिसंदासीं, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे, त तव्हां पंहिंजे नैननि द्वारा ॿियनि खे वरदान ॾेई सघंदा आहियो, त तव्हां महारथी थी विया। अर्थात पंहिंजे द्वारा बाप खे प्रत्यक्ष करणु, बाप खे ॾिसंदे ॾिसंदे बाप जी स्मृति तव्हांखे ॾिसंदे ॾिसंदे असां बाबा जी यादि में रहंदासीं त असांखे ॾिसंदे ॾिसंदे बाप जी स्मृति स्वतः अची वेंदी। हर हिक जे दिलि सां निकिरंदो कि कमाल आहे ठाहिण वारे जी, त बाप प्रत्यक्ष थी वेंदो। बाप तव्हां द्वारा प्रत्यक्ष दिखाई ॾे ऐं तव्हां गुप्त थी वञो। बाबा असां द्वारा प्रत्यक्ष ॾिखाए में ॾे सभिनि खे। बाबा ईअं अखियुनि सां न ॾिखाए में ॾींदा, लेकिन असांजा गुण, असांजा कर्तव्य, असांजो संकल्प, बोल, कर्म बाप समान हूंदो त इहे असांजी चाल चलन व्यवहार द्वारा, जीअं माण्हू चवंदा आहिनि इहे त हिकदमि पीउ ते वियो आहे, इहे त हिकदमि पीउ ते वियो आहे, इहे त हिकदमि हिन जा चाल चलन व्यवहार हिकदमि पंहिंजे पीउ जहिड़ा अथसि। त उअं ई बाबा चवनि था तव्हांखे ॾिसंदे ॾिसंदे बाप जी स्मृति स्वतः अची वञे, हर हिक जे दिलि सां निकिरे कि कमाल आहे ठाहिण वारे जी, त बाप प्रत्यक्ष थी वेंदो। बाप तव्हां द्वारा प्रत्यक्ष दिखाई में ॾे ऐं असां गुप्त थी वञूं। हाणे तव्हां प्रत्यक्ष आहियो, बाप गुप्त आहे, पोइ हर हिकु दिलि सां बाप जी प्रत्यक्षता जा गुणगान कंदा। तव्हां ॾिखाए में न ॾींदा, लेकिन जाते बि ॾिसंदा त बाप ई ॾिखाए में ॾींदा। हिन कारण जाॾे बि ॾिसो हुते बाप ई बाप आहे। इहे सर्वव्यापी छो चईंदा आहिनि? छो जी अंत समय में न असां सभिनि द्वारा बाप माण्हुनि खे अनुभव थींदो। बाबा जी शक्ति असां द्वारा अनुभव थींदी न, त माण्हुनि ॾिठो हेॾा सारा में भॻवानु ॾिखाए में ॾिए थो, तॾहिं सर्वव्यापी जो ज्ञान चालू थियो आहे। तव्हां ॾिखाए में न ॾींदव, लेकिन जाते बि ॾिसो त बाप ई ॾिखाए में ॾींदो। हिन कारण जाते बि ॾिसो उते बाप ई बाप चयो अथनि। ये संस्कार लास्ट में समाइजी वेंदा आहिनि। पोइ भक्ति में जाते ॾिसो तू ई तू चई पुकारंदा आहिनि। जॾहिं अंत में सभी आत्माउनि खे असां द्वारा बाबा ई बाबा ॾिखाए में ॾींदो न, त इहे जेका 33 करोड़ देवी देवता आहिनि जा भक्त आहिनि, उन्हनि अंत में छा ॾिठो? असां में बाबा ॾिठई, वो लाइट, वो शक्ति जो अनुभव कयो। हिन करे भक्ति मार्ग में पोइ जॾहिं उहे आत्माएं ईंदियूं न त तू ई तू चई पुकारदियूं आहिनि। लास्ट में तव्हां सभिनि जा चेहरा दर्पण जो कार्य कंदा। जीअं अॼुकल्ह मंदिरनि में अहिड़ो दर्पण रखंदा आहिनि न, जंहिंमें हिकु ई सूरत अनेक रूपनि में ॾिखाए में ॾींदी आहे। इहे तव्हां सभिनि जा चेहरा ऐं बाप खे, बाबा तव्हां सभिनि जे चेहरे चारों ओर बाप खे प्रत्यक्ष ॾिखाइण जे निमित्त ठहींदा। असांजा चेहरा ई बाप खे ॾिखाइण जे निमित्त ठहींदा। ऐं भक्त चईंदा जाते ॾिसो तूं ई तूं। सॼे कल्प जे संस्कार त हिते ई भरदा आहिनि न, त भगत हिन संस्कार सां मुक्ति खे प्राप्त कंदा। जेका भगत हूंदा न उहे असांजे हिन संस्कार सां मुक्ति खे प्राप्त कंदा। हिन करे द्वापर जी आत्माउनि में या मुक्ति पाइण जा संस्कार आहिनि, या त तू ई तू जा संस्कार ज़्यादा इमर्ज रहंदा आहिनि। द्वापर जी आत्माउनि में या त मुक्ति पाइण जो संस्कार हूंदो कि असांखे मुक्त करो, या त तू ई तू संस्कार ज़्यादा इमर्ज रहंदो आहे। त पंहिंजे खे ऐं उहा बाप जे भक्त बि हाणे ई निश्चिंत थींदा आहिनि। त तव्हांजा व बाप जा भक्त बि हाणे ई
निश्चित थी वेंदा, हाणे ई निश्चित थी वेंदा पक्को कि असांजा भक्त आहिनि या बाप जा भक्त आहिनि। बाबा जा बि त भक्त आहिनि न। राजधानी बि हाणे ठहींदी आहे त भक्त बि हाणे ई ठहींदा आहिनि। प्रजा बि हाणे ई थी ठहे त दास दासियूं बि हाणे ई था ठहनि। असांखे छा करिणो आहे, सिर्फ़ु बाबा खे यादि करे जो बाबा चवनि था कंदा हलो। त भक्तनि खे जगाइण वारा आहियो या ॿारनि सां मिलण जे लाइ वेंदा आहियो, मतिलबु मधुबन खां या सेंटर खां जॾहिं पंहिंजे घर ईंदा आहियो या मधुबन खां सेंटर पंहिंजे घर ईंदा आहियो त हीअं न सोचो असां हुतां अचूं था, हीअं सोचो असां हिकु कमरे खां निकिरी ॿिए कमरे में वञूं था। ऐं छो था वञूं? पंहिंजे भक्तनि खे जगाइण लाइ, उन्हनि खे प्राप्ति कराइण लाइ। तव्हां घर गृहस्थी में या काथे बि सेंटर ते काथे बि वेही करे बाबा खे यादि कंदा आहियो न, त उन्हनि द्वारा आत्माउनि खे लाइट मिलंदी आहे। श्री बाबा छा चई उन ॾींहुं कि असां पंहिंजे हर बाबा जो ॿार केरु आहे? पावर हाउस आहे। पंहिंजे घर पंहिंजे मोहल्ले में आत्माउनि खे पावर ॾियण वारा पावर हाउस आहिनि। चेक करिणो आहे कि हिन चक्कर में मुंहिंजा भक्त केतिरा ठहिया, बाप जा ॿार केतिरा ठहिया। मुंहिंजा भक्त केतिरा ठहिया, बाप जा ॿार केतिरा ठहिया। ॿिन्हिनि जो विशेष पाठ आहे। भक्तनि जो बि अधकल्प पाठ आहे ऐं ॿारनि जो बि अधकल्प पाठ आहे। भक्तनि जो बि अधकल्प पाठ आहे त ॿारनि जो बि अधकल्प पाठ आहे। असां ॿारनि जो सत्युग त्रेता में हूंदो, पोइ भक्तनि जो पाठ हूंदो। अधकल्प जो अधिकार आहे। भक्त बि हाणे ॾिखाए में ॾींदा आहिनि या अंत में ॾिखाए में ॾींदा। भक्त बि हाणे ॾिखाए में ॾींदा आहिनि या अंत में ॾिखाए में ॾींदा। जो नादा भक्ति करण वारा नंबर 1 भक्त माला जी मणका हूंदा, उहे बि प्रत्यक्ष हिते ई थींदा। मतिलबु जीअं हिते ई असां जो उच्च पद पाइण वारी जो आत्मायूं आहिनि उहे प्रत्यक्ष थींदियूं आहिनि, त भक्त मालनि में बि जो नामी ग्रामी भक्त हूंदा न, उहे बि हाणे ई प्रत्यक्ष थींदा। भगवान भक्त अंत में पुकारदा रहिजी वेंदा, हे भगवान असांखे बि कुझु ॾियो। त विजय माला ऐं भक्त माला बि आहे न, छो जी संस्कार भरण जो समय त हाणे ई आहे। हाणे सभिनि में, चाहे साइंस जो जेको बि साधन ठाहींदा उन्हनि में बि हाणे खां ई संस्कार भरजनि था। हाणे खां हिकु नए ड्रामो जी रील पूरी तैयार थी थिए। त भक्त अंत में पुकारदा रहिजी वेंदा, हे भगवान असांखे बि कुझु ॾियो। ये संस्कार बि हितां खां भरजदा। ये जेका भक्त ॻाईंदा रहंदा आहिनि न, इहे द्वापर युग खां पोइ जेकी आत्मायूं हूंदियूं उन्हनि में इहे धीरे धीरे जीअं पहिरियों ॾिसो, पहिरियों शिव जी पूजा कंदा हुया, पोइ देवी देवताउनि जी, पोइ प्रकृति जी, हाणे त ॾिसो कण कण जी पूजा कंदा रहंदा आहिनि। त इहे आत्माउनि में संस्कार भरजनि था। जीअं वापसि का द्वापर कलयुग में आत्मा इहे ई शुरू कंदियूं, इहे गणेश हनुमान इहे सभु इहे ई जेका भक्त हूंदा न, इहे ई अची करे पोइ इहे चित्र ठाहींदियूं, पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाईंदियूं। ये संस्कार बि हाणे खां ई भरजदा ऐं ॿार साथ जो अनुभव कंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।